चए सभा बड़ी तकलीफ़ थी आहे जो असां को जबर ते वेही था ठाहियूं यूनिवर्सिटी त बि तव्हांजी जेका आहे हुकूमत साप जी तनक़ीद करे त ते हुन चयोसीं हिकिड़ी ॻाल्हि आउं करियां थो पोइ हाणे तव्हांजे लाइ त तव्हांजी यूनिवर्सिटी खां अॻु में आउं तो मेडिकल कॉलेजूं ते ठाहियां ऐं उते सभु थो करियां त पोइ उतां दिलि छॾाए कान सघंदी गवर्नमेंट पोइ अलामा साहिबु चयो भले तूं ठाहिजांइ सही पर स्टेशन खां बि सॼे पासे परते वञजांइ स्टेशन जे साम्हूं असां यूनिवर्सिटी ठाहींदासीं पोइ हींअर त मेडिकल कॉलेज आयो पोइ हिते हली के इतने पीर अली मुंगा चिश्ती जा बड़ी हिम्मत हुई जो बिल्डिंग जेका मेडिकल कॉलेज जे लाइ केतिरी ठही पर प्रोफेसर जा बंगला कोन ठाराए छॾिया हिकिड़ो फैक्ट अकाम्पली थी वियो त बाबा हीउ जेको ईअं थींदो पोइ इन्हीअ करे अॻिते उन में सहूलियत ऐं आसानी थी। एनज़ुद्दीन सिद्दीकी साहब जन हुआ वाइस चांसलर उन खां पोइ ॿिया वाइस चांसलर हुया कहिड़ा कहिड़ा? जी हाँ मूं ॿुधायो त अलामा साहिब खां पोइ रज़ीउद्दीन सिद्दीकी साहिब जन आया जी तन ॿ ॻाल्हियूं जेके ख़ासि थियो एकेडमी जेका पोइ इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी थी तंहिंजो बुनियादु विधाऊं ऐं उते गॾिजी वियासीं मुंहिंजी पैसा मंज़ूर कराए आयासीं मूंखे पाण सां वठी वियो इहो हिकिड़ो कारनामो इंजीनियरिंग कॉलेज क़ाइमु कयईं पर हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे डॉक्टर रज़ीउद्दीन सिद्दीकी ॾे मयार आहे उहा आहे जो जेको कंस्ट्रक्शन जो कमु बिल्डिंग्स ठाराइण जो कमु फौरन बंदि कराए छॾियो बसि हमेशह चवंदो त गवर्नमेंट चवे थी को पैसो कोन्हे को तव्हां पंहिंजे पैसे मां पूराई कयो हालांकि पोइ असांखे ख़बर पई त ॿियनि समूरनि यूनिवर्सिटियुनि में तामीरी कमु हलिया पए पर डॉक्टर रज़ीउद्दीन सिद्दीकी अलाए कहिड़े ख़्याल खां तामीरी कमु जेको हो सो सफ़ा बिल्कुलु ई ख़तमु थी वियो बंदि कराए छॾियो इहा हिकिड़ी ॻाल्हि जेका सा हुजनि शाहजहां न हो पंहिंजे ज़माने जो शाहजहां न हो हाँ शाहजहां त वॾी ॻाल्हि आहे पर कुझु न कुझु ख़ैर कुझु के ॻाल्हियूं थियूं पर बराबरि एतिरियूं उहे के थियनि हा ज़ोरदार सुठे नमूने सां एतिरी मयार हुन ते अचे थी पर त कुझु न कुझु कमु थियो जेको थियणो तंहिंखां पोइ असांजा ॿिया वाइस चांसलर आया असांजो हसन अली अब्दुर्रहमान साहिबु आयो हा पर लाइक़ु माण्हू हो शरीफ़ माण्हू हो ऐं डॉक्टर मोहम्मद सालिह साहिबु कुरैशी उहो थोरे वक़्त लाइ आयो गुलाम मुस्तफ़ा शाह साहिबु ॿ दफ़ा आयो इहे सभु सिलसिला पर पोइ यूनिवर्सिटी में जेको क्वालिटी जेका हुई उन जे बदिरां तवजो ॿियनि ॻाल्हियुनि ते वियो सियासत अची वई यूनिवर्सिटी में तमामु घणी ऐं प्रोफेसरनि में ॿियनि में जिते किथे का ॻाल्हि सुहिणी तंहिंखे रद्द करणु घटि करणु सम्झो इहो ॻाल्हि सिलसिलो जेको सो वधंदो पियो ऐं शागिर्दनि में अॻे शागिर्द सभु यकमुश्त हुआ अलामा साहिब जे ज़माने में तंहिंखां पोइ हुन में डिवीजन्स जेके शुरू थियूं ऐं उहे डिवीजन्स सभ खां वधि में वधि थियूं गुलाम मुस्तफ़ा शाह जे ॾींहंनि में जंहिंमें उन्हनि खे एक्सप्लॉइट कयो गुलाम मुस्तफ़ा शाह जो इहो नमूनो हूंदो हो त मुंहिंजी हिकिड़ी पार्टी हुजे उस्तादनि में बि हुजे शागिर्दनि में बि हुजे ऐं उन यूनिवर्सिटी खे वॾो नुक़सानु पहुचायो तमामु वॾो नुक़सानु पहुचायो ऐं असांजो अब्दुर्रहमान साहिबु जेको असांजो हसन अली अब्दुर्रहमान साहिबु हो सो लाइक़ु माण्हू हो पर कुझु यानी जीअं स्टेटस को जीअं हले पियो तीअं हलाइण वारो पर उन वक़्तु बि वॾो दख़ल सियासत जो थियो भुट्टे साहिब जो ज़मानो आयो भुट्टे साहिब जो तमामु वॾो घणो दख़ल हो असांखे ख़बर पई त हसन अली अब्दुर्रहमान खे कढाइण में या कढण में भुट्टे साहिबु हुनखे कढियो वरी गुलाम मुस्तफ़ा शाह खे आंदो इहे सभु ॻाल्हियूं जेके हुयूं से सियासत जे करे थिए थियूं ऐं कंहिं ख़ासि ॻाल्हि जे वास्ते करे थिए थियूं पई तंहिंखां पोइ जेका इल्मी जुस्तजू ऐं जेका इल्मी मेयार जेको मूं ॿुधायो हिकिड़ी मार्क बि अलामा साहिब जन मीर ग़ुलाम अली जे पुट खे कान ॾिनी अलामा साहिब जन इहो असांखे सम्झो चयो त मेयार जेको क़ाइमु रखणु सो तमामु ज़रूरी आहे ऐं उन खे अॻिते रखी हलो इन में ख़ुदि एजुकेशन डिपार्टमेंट मिसाल त असांजे मुलियत में हो त तंहिंमें उहा डिग्री जेका हुई एॾी मयार हुई जो सॼे वेस्ट पाकिस्तान में उनजो क़दुरु थियणु लॻो ऐं समय माण्हू सम्झो BA MA जेके हुतां पैदा थिया असां ख़ासि जर्नल ऑफ एजुकेशन शाया कयो उहो इहो थियो जो लंडन जे यूनिवर्सिटियुनि मां अमेरिका मां ऑर्डर अचणु लॻा उन जर्नल जे वास्ते हिकिड़ो आर्ट्स जो रिसर्च जर्नल मूं अलामा साहिब जन खे अर्ज़ु कयो उहो असां शुरू कयो हालांकि मुंहिंजो को ख़ासि आर्ट्स सां तालुक़ु कोन हो पर मुंहिंजो असां कमु करण जे लाइ तयारु आहियूं पर जे कयूं आर्ट्स रिसर्च जर्नल ऐं वॾो साइंस रिसर्च जर्नल
ये ॿई जनरल जेके हुआसीं निहायत उम्दा, निहायत अजब ऐं तमामु सुठा। हेॾो असां सिंधी में मुंहिंजे अर्ज़ु कयो त रुगो MA जी जेका डिग्री हुई तंहिंमें बि एॾी कमाल त असां यानी एॾो मयार रखियो जो किताब जेके से लिखिया विया ऐं सिधरे घटि सम्झो 100 खनि हूंदा त बि शक न आहे। ऐं पोइ उन PhD खे अॻिते हलाइणो हो, पर इन वक़्तु सियासत एतिरी अची वई जो इहो शागिर्दनि जे करण में ॿियनि में त सस्ती डिग्री सस्ती ॻाल्हि हुजणु घुरिजे यकदमि। तंहिंजे करे MA जा मयार किरी पिया, डॉक्टरी जा मयार किरी पिया। डॉक्टरी जेॾा असां रजिस्टर कया अलामा साहिब जे वक़्त में जेके माण्हू जेके डॉक्टरी जेॾा पोइ आया, अब मूंखे उमेद हुई त उन्हनि खे बहितरीन तरबियत ॾेई असां उनखे डॉक्टर हिकु आलीशान डॉक्टर ऑफ फिलॉसफी सिंधी में करियूं आहे। पर यकदमि उन्हनि ते माण्हू ॿुधाइण लॻा त न न तव्हां एॾी तकलीफ़ छो था कयो, हीअ डिग्रियूं जेके सस्तियूं हुजणु घुरिजनि इहो कीअं आहे त तमामु ॾुखियूं। तंहिंमें वॾो दख़ल जेको ॿियनि माण्हुनि जे इन जो क्वालिटी खे छॾे क्वांटिटी ॾांहुं वधणु ऐं सुरखुरू ई हासिलु करणु। पहिरियों पहिरियों में ग़ुलाम मुस्तफ़ा शाह इहो सम्झोतो कयो त हाणे इन डिग्री जे वास्ते डॉक्टर बलोच न हुजणु घुरिजे ऐं मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी जेको जनमोरी साहिबु हो वेठो हूंदो पंहिंजी जाइ ते, सिंध यूनिवर्सिटी जो स्टाफ मेंबर बि कोन हो, उन खे मोकिलो कयईं त उहे जेको आहे सो डॉक्टरी जूं डिग्रियूं उन उहो सम्झो सर्टिफाई कंदो, हीउ कंदो हू कंदो हू कंदो। तंहिंजे करे छा थियो, जेके माण्हू कमु करे रहिया हुआ बहितरीन कमु करे रहिया हुआ। हिकिड़ो अता मोहम्मद हामी साहिबु हो ख़ैरपुर जो, जंहिंखे मूं ख़ैरपुर ज़िले जेको हो रियासत जी अदबी तारीख़ लिखण ते लॻायो, बहितरीन उनखे तरबियत गाइडेंस उनजा सभु जेके तमामु आलीशान तरबियत ॾिनीसूं। हाणे उहो PhD करण वारो हो जो उनखे थेड़े छॾियऊं इन ॻाल्हि तां त न ज़रूरी कान्हे का पोइ हीअ डिग्री कान मिलंदी हू डिग्री कान मिलंदी। अहिड़े तरीक़े सां साईं बचड़ शाह हो तमामु हिकिड़ो लाइक़ु माण्हू हो जिते काफ़ी ते कमु करायोसीं। काफ़ी जेका सिंफ आहे शहर उहो बि आलीशान कमु थियो। वरी उन खे छकाणि इहो नओं अची रंग लॻो त थेड़े छॾियऊं त न ज़रूरी कान्हे का हीअ डिग्री करण जी। वरी इहो त डॉक्टर बलोच खे बि कोन ॾींदो डिग्री। बाबा असां जेको आहे एजुकेशन खे हेॾो वधायो, MA जेका हुई सिंधी जी त खे चोट चाढ़े छॾियोसीं। असां वटां हितां ॿाहिरियां माण्हू आया सेतन जी डिग्रियूं वरितियूं, पर इन तरीक़े सां पोइ सॼो रंग जेको सो सियासी वक़्ती ऐं थोरे फ़ाइदे जे वास्ते सस्तियूं डिग्रियूं सस्ती ॻाल्हि जंहिंजो नतीजो ॾिठो जीअं पोइ थिए सिंध यूनिवर्सिटी जेका आहिस्ता आहिस्ता उन जो जेको क्वालिटेटिव ज़वाल ईंदो वियो, भितियूं बराबरि ठहियूं ऐं डिपार्टमेंट बराबरि ठहिया। इन में को शक कोन्हे को घणो कमु थियो ऐं ख़ासि तरह सां पोयां जेके वाइस चांसलर साहिबु अदर में जायूं ठाराइण में ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जी हिमत कई तमामु सुठी। सम्झो की सिंधाला जी जेका जाइ हींअर ठही आहे सो मुमताज़ भुट्टे साहिबु चीफ मिनिस्टर हुते पैसा मंज़ूर कया ऐं जाइ ठही। लाइब्रेरी जेका ठही जेका इहा ग़ुलाम मुस्तफ़ा शाह एतिरी महिरबानी कई जो मूंखे चयो त भई को तामीर जो जेको आहे नमूनो यानी इस्लामी जेका तिर्ज़ तामीर आहे तंहिंखे आणिजे। पोइ इहा जेका हींअर आहे एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग आहे मुंहिंजो तव्हां कम अज़ कम इन में के फीचर रखो इस्लामी तामीर जा बि। ऐं पोइ यूनिवर्सिटी जेका लाइब्रेरी आहे तंहिंमें इहे बि ग़ुलाम मुस्तफ़ा शाह मुंहिंजी सलाह ते इहो मञियो, इहे कया। ऐं अहिड़े तरीक़े सां के ॻाल्हियूं चङियूं थियूं उन में को शक कोन्हे को, पर मजमूई तौर सां सिंध यूनिवर्सिटी जो नालो जीअं पोइ तीअं घटि लॻो। वॾी ॻाल्हि त सियासत जी मूं तव्हांखे चयो एतिरे क़दुरु सियासत जी वधी जो सम्झो शागिर्दनि जूं 2 पार्टियूं हिक ॿिए सां सम्झो विढ़ण लाइ तयारु, हालांकि विढ़ण जो नालो कोन्हे सिंध यूनिवर्सिटी में। ऐं आख़िरकार ॻाल्हि हिते ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ॿियो दफ़ो जॾहिं थियो हिते अची ॻाल्हि पहुती त हॉस्टल में 2 छोकिरनि खे क़तलु कयो, 2 शागिर्दनि खे क़तलु कयो। हिकिड़ी पार्टी ॿी पार्टी ते हमिलो करे 2 शागिर्दनि खे क़तलु करे यूनिवर्सिटी जे इन कोठियुनि में वीचारा क़तलु थिया पिया। इन जे करे यूनिवर्सिटी जो सॼो जेको इमेज हो जेको जंहिं नमूने सां अलामा साहिब जन शुरू कयो उहो अची ज़रा घटि ज़ीरो ते बीठो। आउं वाइस चांसलर थियुसि जंहिं वक़्तु ग़ुलाम मुस्तफ़ा शाह खां मूं चार्ज वरिती। उन खां अॻु में 1.5 महीनो हो जो छोकिरा क़तलु थिया पिया हॉस्टल में, जेके हंगामो हिकिड़ो वॾो यूनिवर्सिटी में जेके क्लास 3 ऐं 4 जा एम्प्लॉई हुआ से बि सम्झो हेॾा मथे चयल हुआ जो मूं आउं आयुसि त मूंखे कमु करणु न पिया ॾियनि, तारूं कटे छॾियऊं, पाणी कटे छॾियऊं। यानी शागिर्द त ठहियो पर इन जेके क्लर्क हुआ तंहिंजी बि समझौते ते वञी ॻाल्हि पहुती। ख़ासि जेके उस्ताद हुआ से पंहिंजे ख़्याल सां मूंखे यादि आहे त पहिरीं मूं जॾहिं पहिरें ॾींहं ते संगोड़ा यूनिवर्सिटी जा उस्ताद तन खे ऑडिटोरियम में छॾियो, आर्ट्स फैकल्टी जे ऑडिटोरियम में। हुनखे मूं ख़िताब पहिरें ॾींहं
जी उन खिताब में ख़ासि ॻाल्हि जे ते ज़ोर ॾिनो उहो इहो त तव्हांजे इत्तफ़ाक़ ते तव्हांजे यकजहती ते यकमुश्ती ते हिन यूनिवर्सिटी जे कामयाबी जो मदार आहे। तव्हां यकमुश्त रहो, पंहिंजे कमनि खे लॻो, पर जेकर तव्हांखे ऐं हिक ॿिए सां कॾहिं बि पाण में डिवीजन न कयो, पर जे कंहिंजे ख़िलाफ़ तव्हांखे इत्तफ़ाक़ करिणो आहे, डिवीजन त बिल्कुलु न कयो, पर इत्तफ़ाक़ मुंहिंजे ख़िलाफ़ सम्झो गॾिजी सभु कमु करियो, तव्हां पाणे सम्झो त उन ॻाल्हि तव्हांखे सम्झाईंदुसि, मुंहिंजे ख़िलाफ़ तव्हांखे वोट करिणो हुजे त भले करियो, पर पाण में कॾहिं बि न। इहो वॾी हिकिड़ी तकरीर हुई जेका कंहिं बि वाइस चांसलर ईअं खुली दिलि सां कान कई अथऊं, सुबुह त असांजा उस्ताद बणींदा हुआ त डॉक्टर बलोच कम अज़ कम खुले नमूने में अची चयो त भई यू यूनाइट अगेंस्ट मी, दिस हा इहो मूं चयो हो त यू यूनाइट अगेंस्ट मी बट डोंट गेट डिवाइडेड, इहे लफ़्ज़ मूं ते चया। पर ॾाढी ॾुखी ॻाल्हि असांजे जॾहिं आउं हुउसि वाइस चांसलर तॾहिं इहा हिकिड़ी ट्रेडिशन थी चुकी इंजीनियरिंग कॉलेज में त कापी कराई वेंदी। डॉक्टर अफ़वान मरहूम हूंदो कंहिं वक़्तु वाइस जो इंजीनियरिंग डिपार्टमेंट जो प्रिंसिपल, पोइ उन का अहिड़ी ॻाल्हि कई शागिर्दनि खे का इन जी सहूलियत, ग़ुलाम मुस्तफ़ा शाह वाइस चांसलर, उन खे ख़बर पई त भले हू प्रिंसिपल जेको आहे सो सुरखरू थो थिए स्टूडेंट सां, हिन वरी ॿीणी कंसेशन ॾिनी त भले दर बंदि करे भले कापी करियो त भले करियो। अहिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं हलियूं, मूं ॿुधियूं कहिड़ो कयो ॻाल्हियूं चयो, पर इहे ॻाल्हियूं जेके हलंदड़ हुयूं त कापी थियण जो मर्ज़। जॾहिं आउं वाइस चांसलर थियुसि मूंखे शागिर्दनि चयो साईं हिते जी अगरि मञियल आहे त किताब खोले कापी कंदासीं, तव्हां कीअं था चओ त कापी न करियो? मूं चयो न, आउं चवां थो त कापी न करियो, ॿी हर तरीक़े सां सहूलियत तव्हांखे ॾींदासीं, पर कापी न करियो। नतीजो छा निकितो त मूंखे 3 कलाक बंदि कया पंहिंजे इंजीनियरिंग कॉलेज में, उते बंदि कयाऊं। मूं चयो बाबा गर्मी आहे, तव्हां पाणी बि न ॾियो त बि ठीकु आहे, वेठो हूंदुसि, सॼी राति बंदि कंदव त मां वेठो हूंदुसि, पर आउं तव्हांजी चङाई थो चवां पियो, तव्हां कापी करणु तव्हां कोन हूंदुसि, तव्हांखे तयारु कंदासीं, तव्हांखे पढ़ाईंदासीं पछाड़ी ताईं, इम्तिहान में पेपर कहिड़ो ईंदो उन नमूने जो पेपर, उहो साॻियो न नमूने जो पेपर हिकु ॾींहुं तव्हांखां कराईंदासीं, तव्हांखे सेखारींदासीं, तंहिंखां पोइ मार्कुनि में बि तव्हां सेलिब्रेट थींदासीं, पर कापी करणु तव्हांखे न ॾींदासीं। पोइ 3-4 कलाकनि खां पोइ उन्हनि असांखे आज़ादु कयो। पोइ आहिस्ते आहिस्ते शागिर्द सम्झी विया त हीउ डॉक्टर बलोच जेको आहे सो कम अज़ कम पार्टी करणु नथो चाहे, डिवाइड करणु नथो चाहे, उहे ॻाल्हियूं सिधियूं थो करे। पोइ मूंसां तमामु कोऑपरेशन टीचर्स बि कई ऐं शागिर्दनि बि कई। पर उन में हिकिड़ो लतीफ़ो आहे, हिकिड़ी अजब ॻाल्हि आहे, उहे शागिर्द जंहिं मूंखे बंदि कयो ऐं जंहिंखे मूं सम्झायो, उहे 3 साल खां पोइ मूं वटि आया, इम्तिहान पास करे विया हिकिड़े साल, ॿिए साल मूं वटि आया, अॼु मूंखे मिलिया। सम्झो त इहो 73 जो ज़मानो हो जेको इम्तिहान थियो 74 में, पोइ मूंखे 74 में भाया थो आया, 74 जे आख़िर में या 75 में। मूंखे चयोसीं तव्हां असांखे त सम्झायो कापी न कयो। मुंहिंजो हा, जे तव्हां इन लाइ सम्झायो त असां क़ाबिल थियूं, पढ़ाई में इल्मु हासिलु कयूं, असांजो को मयार वधे। मुंहिंजो हा, चए साईं हाणे असांजो मयार वधियो, असां ई ॿुधायूं मूंखे त हीउ फस्ट क्लास में आहे, हीउ फस्ट क्लास में आयो, हिन सेकेंड क्लास में एतिरो मार्कूं कयूं। पर हींअर जेका हुकूमत आहे, हुकूमत भुटे साहिब जी हुई, चऊं हींअर जेका हुकूमत आहे त हींअर चूंडिया आहिनि माण्हू, इंजीनियरिंग जी ॻाल्हि ते कयो, चूंडिया आहिनि, पर फलाणो जेको मेंबर आहे तंहिंजो पोइ हाणे छा चयूं त उन जेको भाई थियो आहे तंहिंखे चूंडियो अथनि, फलाणे जो ॾोहिटो आहे तंहिंखे चूंडियो अथनि, फलाणे जो को हीअ आहे, नाला वरितऊं मूंखे यादगिरी कान्हे, उन्हनि खे चूंडियो अथनि जेके घटि आहिनि, साॻी बैच जा छोकिरा, पर असांखे न चूंडियो अथनि, जेके असां पहिरियों नंबर आयासीं। हाणे तव्हां ॿुधायो त उहे माण्हू जेके पढ़नि था तंहिंजो हशर कहिड़ो थींदो? भला असां फस्ट क्लास पास थींदासीं, असां ग़रीब आहियूं, असां ग़रीबनि खे केरु पुछूं, मार्कुनि ते त कुझु आहे ई कान का। हींअर सॼी सिफ़ारिश आहे, मूंखे ॾाढो ॾुख थियो, निहायत ॾुख थियो। मूं इहा कोशिशि कई पंहिंजे वक़्त में त इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जेका इंजीनियरिंग कॉलेज जेको आहे हिते ज़रूरत कान्हे का इंजीनियरिंग यूनिवर्सिटी थिए। इहो महिरबानी करे उन वक़्तु जेको वॾो वज़ीर हो सो ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान जतोई हो, तंहिंखे मूं मञायो ऐं तंहिं क़बूल कयो। असां चयो कि इंजीनियरिंग यूनिवर्सिटी नवाबशाह में थी, उहा इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे वास्ते वञी मूं ज़मीन हथ कई। इहा जेका ज़मीन आहे असां डिप्टी कमिश्नर उन वक़्तु हो असांजो हिकिड़ो सिंधियो साहिबु, छा नालो पर जतोई साहिबु, चयो त मुंहिंजो नियापो वञी ॾेसि, शेख हो, उन खे चयईं त नियापो वञी ॾे, हुनखे चयो त हीअ ज़मीन यकदमि रिक्विज़िशन करे। इहा शहर खां वठी वेंदे उलहंदे तरफ़ हिकिड़ी शाख आहे, ओसि ताईं जेका ज़मीन सॼी रिक्विज़िशन थी, उहा ज़मीन रिक्विज़िशन थी वठी
हॉस्टल जी हिकिड़े जी इब्तिदाद में थी गुलाम जी ॾींहंनि में कॉलेज जो हॉस्टल मूं ॿी कॉलेज जी जेका उन जो इब्तिदा कराई ऐं उनखे सॼो प्लान कयोसीं यूनिवर्सिटी ठाहींदासीं जंहिंखे पोइ मुंहिंजे वञण खां पोइ इन साॻिए कॉलेज जा जेके प्रोफेसर हुआ तन पंहिंजी ताक़त जे ज़ोर ते ॾाढाई जे ज़ोर ते उनखे ड्राए छॾियो ऐं उन वाइस जेको वीचारो प्रिंसिपल हो अब्बासी साहिबु तंहिंखे बि कढी छॾियऊं जंहिं वञी पोइ कुवैत में किथे साह कयो पर पोइ वरी यूनिवर्सिटी हिते सिंध यूनिवर्सिटी भरिसां कयूं जेके अञा ताईं बि सम्झो त उहे मामला हल थियनि था थियनि ॿी ॻाल्हि जेका हुई त ख़ैरपुर यूनिवर्सिटी ख़ैरपुर में कैंपस हो यानी असांजी सिंध यूनिवर्सिटी ते पर रुलियो पियो हो चवणु ज़मीन में त हुई कान कान छा कजे मूं कोशिशि कई अलाना उन वक़्तु हो असांजो एजुकेशन मिनिस्टर तंहिंखे मूं चयो की ही असांजी ज़रूरत आहे जो अॻिते हली असांखे ज़रूरत पवंदी ही कैंपस जेको आहे सो क़ाइमु करियूं पोइ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी कैंपस सखर ख़ैरपुर वारो उन जे क़ाइमु करण में राति ॾींहुं मूं कई महिनत वञी ख़ैरपुर में वेही रहियुसि उते 100 एकड़ ज़मीन जा तंहिं जेके उते करायासीं रिक्विज़िशन चवनि त ज़मीन तमामु क़ीमती आहे खजनि जा बाग हुआ ॿिया हुआ पर उते तंहिं वक़्तु जेको हो डिप्टी कमिश्नर सो हिते सिंध यूनिवर्सिटी जो हो पढ़ी वियो असां सां हो उर्दू स्पीकिंग पर असां वटि पढ़ी वियो ऐं जॾहिं हिते पढ़ंदो हो तॾहिं मूं वटि ईंदो हो कुझु वरी सम्झण ताऊं इम्तिहान थो ॾियां मूंखे हीउ ॿुधायो सो उहो मुंहिंजो वरी तूं डिप्टी कमिश्नर थियो वेठो आहीं हीअ असांखे 100 एकड़ ज़मीन जा खपनि 100 एकड़ ज़मीन जा वठी कब्ज़ो करे हाणे उहो किथे पंहिंजो यूनिवर्सिटी जे कैंपस खे हलाइजे गवर्नमेंट कॉलेज हो हुते पोइ अलाना साहिब खे मूं चयो तव्हां गवर्नमेंट कॉलेज शिफ्ट कयो जेको प्राइवेट कॉलेज आहे हींअर उते प्राइवेट कॉलेज हिकिड़ो पिया हलायूं उन में तव्हां शिफ्ट कयो उन खे गवर्नमेंट कॉलेज करे हलायो उते 100 छोकिरा मस आहिनि पर कॉलेज कयो वेठा आहियूं हिते तव्हांजा छोकिरा परे शहर खां रुलनि पिया हुन क़बूल कयो या पॉलिसी तइ थी पोइ उहा उतां हॉस्टल ख़ाली कराए उहो कॉलेज जेको ख़ाली कराए उन प्राइवेट कॉलेज खे गवर्नमेंट कॉलेज बनायोसीं ऐं पोइ उन कॉलेज जेका बिल्डिंग हुई त हिते ॿी डबल स्टोरी मूं ठाराइणु शुरू कई मरहूम मुरादी ख़ान हूंदो हो मुंहिंजो भाउ हो हिते ट्रेनर हो वॾो शरीफ़ माण्हू हो तंहिंखे मूं लॻायो तमामु ऑनेस्ट माण्हू हो त वञी तूं सभु कुझु जेको आहे सो हीअ कर उन खे ॿियो हिकिड़ो इंजीनियर वीचारो शेख साहिबु हो ऐं हू वीचारो ताज़ो नओं इंजीनियर थियो असांजी यूनिवर्सिटी में हिते हो पोइ उन खे मूं उते लॻायो त तूं उते वञी प्रोजेक्ट डायरेक्टर थी पोइ ॿी स्टोरी ठाराईसीं फर्नीचर ठारायोसीं सॼो कमु तयारु करे हू छोकिरा जेके हुआ जंहिंखे शिफ्ट करणु ॾुखियो उन्हनि खे शिफ्ट कयोसीं हुते बोर्डिंग वरी ॿियो नओं हिकिड़ो ठारायोसीं कोठियूं सभु कुझु कमु करे इन लेवल ते होस्ट मूं उन ॻाल्हि खे छॾियो बहरहाल उहा यूनिवर्सिटी पोइ वीचारी आज़ार में पइजी वई मुंहिंजे वञण खां पोइ 4-5 साल उन ते को का ॻाल्हि अॻिते वधी कान सघी हिते असांखे बड़ी तकलीफ़ हूंदी हुई सिंध यूनिवर्सिटी में जो कॉन्फ्रेंसूं थींदियूं हुयूं त का जाइ कान हूंदी हुई जिते कॉन्फ्रेंसूं थी सघनि त इहो जेको वाइस चांसलर जो बंगलो आहे इन जे आॾो इन मेन रोड ते सॼे पासे रस्ते जे सॼे पासे बिल्कुलु मुंड में मूं हिकिड़ो वॾी ठाराई जाइ उन जो नालो ई मूं रखियो कॉन्फ्रेंस हाउस इहो थींदो तंहिंमें कोठियूं वोठियूं करायूंसीं कॾहिं का कॉन्फ्रेंस ते वरी साइंस कॉन्फ्रेंस हिस्ट्री कॉन्फ्रेंस जेके बि थियनि थियूं त असां कम से कम 100 कमरा असां वटि हुजनि जेके असां ऐं जॾहिं न हूंदा कॉन्फ्रेंस न हूंदी त असां पंहिंजे शागिर्दनि खे बि ॾेई सघूं था पर ख़ासि तरह सां छोकिरियुनि जे लाइ मारवी हॉस्टल हुई त में तकलीफ़ हुई मुंहिंजो हुते असां छोकिरियुनि खे पोइ राईंदासीं पर कॉन्फ्रेंस हाउस तयारु कयोसीं तंहिंमें से खटूं तंहिंमें ही हू पहिरीं हिस्ट्री कॉन्फ्रेंस कई आहे मूंखे यादगिरी आहे तमामु आलीशान नमूने में उहा कॉन्फ्रेंस थी ऐं इन में असां इन हाल में कई बाक़ी रही त बड़ी तकलीफ़ हुई पैसे जी ऐं पैसे जी इहा तकलीफ़ हुई जो जेके बि डिमांड्स हुआ गवर्नमेंट जा भुटे साहिब जे ज़माने में फॉरन राइस ॾिनऊं एतिरी वधि इंक्रीमेंट ॾियो हीअं करियो 11 लख रुपया असांजो बिल वञी वधियो असां वटि पैसो हुजे ई कोन 11 लख रुपया किथां अचनि पोइ आउं हुते इमदाद साहिब जूणे जो हूंदो हो ऐं बैंक जो हूंदो हो मैनेजर वॾो उहो असांजो सुञाणो हो ऐं उन वटि वियुसि मुंहिंजो ॻाल्हि ॿुध तूं मूंखे ॾे कर्ज़ु इहो कर्ज़ु जेको आहे जॾहिं असांखे नई ग्रांट मिलंदी मूं ॻाल्हि खे खयो आहे पोइ मिलंदी तुंहिंजा पैसा लाहे छॾींदुसि पर जे तूं खपे त आउं पंहिंजूं जेके लेबोरेटरीज़ आहिनि से तो वटि गिरवी रखण लाइ तयारु आहियां हुन वीचारे छा मूंखे शाबस हुजे हुन चयो तव्हां ख़त लिखी मोकिलियो आउं उहो ख़त क़बूल कंदुसि गिरवी कंहिं था रखूं यूनिवर्सिटी असांजी पंहिंजी आहे बहरहाल हुन मूंखे 1 लख रुपया वधीक ॾिना ओवर ड्राफ्ट ऐं हितां पोइ मूं सॼी ॻाल्हि जेका आहे जतो साहिब ॿुधाई हीअ ॻाल्हि आहे हीअ ॻाल्हि आहे हीअ ॻाल्हि आहे उन वक़्तु बदरुद्दीन ज़ाहिदी
एडिशनल सेक्रेटरी ऑफ फाइनेंस साइड ते ऐं ॿियो आख़ून साहिब हो जेको हींअर फेडरल गवर्नमेंट में आहे, उहो आख़ून साहिब ऐं बदरुद्दीन ज़ाहिदी, इन ॿिन्ही खे मूं दावत ॾिनी तव्हां अची यूनिवर्सिटी ॾिसो, असांजा अकाउंट्स जांचो, पंहिंजा माण्हू वठी अचो, ॾिसो त सही लेजिटिमेट ख़र्च डिमांड केतिरो आहे। ऐं हींअर जो फेडरल गवर्नमेंट जो ऑर्डर असांखे 11 लखनि जो बिल त वधीक ॾियणो आहे। पोइ उहो आया ऐं ॾुखिया माण्हू आहे ॿई, पर चङी तरह सां ॾिसी सभु कुझु जेकी बि जेको प्रोपोज़ल हो सो ओके कयूं, ऐं पोइ जतोई साहिब असांखे ॿिए साल 1 लख जे बदिरां शायदि 8 लख करे ॾिना, जंहिंमें कर्ज़ बि ॾही विया, सभु ॻाल्हियूं सभियूं थियूं, पर वॾी ॾुखी ॻाल्हि हुई। इन करे ॾुखी ॻाल्हि हुई जो मूंखां अॻु में मूंखे ख़बर कान्हे का त सभु, पर मूंखां अॻु में जेके वाइस चांसलर साहिब को हिकु ॿ हो, उन्हनि जो तेनी पेट्रोल जो जेको बिल मूं ॾिठो त हैरान थी वियुसि। 2-3 गाॾियूं वाइस चांसलर साहिब वटि हलंदियूं हुयूं, तंहिं जो उन वक़्तु पेट्रोल जी अञा क़ीमत बि एॾी घणी कान हुई, त बि मूं ॾिठो 12,000 बिल पोइ 2-3 महीननि जो निकितो वरे केतिरो। पोइ पहिरीं उन ते मूं बंदिश विझी इन पेट्रोल ते ऐं गाॾियुनि ते, पर पहिरीं बंदिश मूं विधी पाण ते त बाबा हिकु गाॾी वाइस चांसलर जी आहे, उन में ईंदो वेंदो। अलामा साहिबु जो असांजो मरहम हूंदो आहे काज़ी, त विक्टोरिया में ईंदो वेंदो हो, उहा पंहिंजे भाड़े ते रखे, यूनिवर्सिटी खां पैसा न वरिताई, 75 रुपया महीनो ॾींदो वञी विक्टोरिया वारे खे, जेको खेसि खणी ईंदो हो यूनिवर्सिटी में पहुचाईंदो हो वञी, ऐं मस बि इस्तेमालु कान कई यूनिवर्सिटी जी घर अलामा साहिब जे, त थोरा सबक़ असांखे मिलियो आहे। मुंहिंजो बाबा गाॾी हिकिड़ी वाइस चांसलर जी, ऐं फ़क़ति वाइस चांसलर अचे वञे ड्यूटी ते, ॿिए पासे वञे। पोइ हिकु दफ़े मूंखे तमामु ज़रूरत थी पई, को कज़ियो थियो, कहिड़ी ॻाल्हि थी जो मूंखे पंहिंजे ॻोठु वञिणो पियो। मुंहिंजो ॻोठु सागर ज़िले में सिंजोरे तालुके में आहे, हैदराबाद मां मूंखे पंहिंजे ॻोठु वञिणो पियो, ऐं मूं रिकॉर्ड ते इहो नोट छॾियो आहे त बाबा इन जा पैसा जेके आहिनि मुंहिंजे पघार मां कटे वठिजो। सो ॼण हैरान थी विया असांजो अमलो, हीउ वरी कहिड़े क़िस्म जो वाइस चांसलर आहे जो अॻे 2-3 गाॾियूं पइजूं, हीउ वरी उहो कटाए थो। बहरहाल ख़ैर सां इज़त सां हिकिड़ो उन जे करे छा थियो त यूनिवर्सिटी में वरी कुझु न कुझु निज़ाम प्रोफेशनल टीचर्स जी जेका यकजहती जे करे आयो, ऐं स्टूडेंट्स जेके से बि कापी ॿिए साल ज़रे घटि बंदि थी वई, पहिरें साल खां पोइ ॿिए साल कापी ज़रे घटि बंदि थी वई, पर इहे 2.5 साल खनि यूनिवर्सिटी में रहियुसि मस। त मूं तव्हांखे चयो न त उन वक़्तु सियासी जेके नज़रिया ऐं जेके ॿिया ज़ाती जेके ॻाल्हियूं, तन जो दख़ल थी वियो तमामु घणो। कंहिं भुटे साहिब खे वञी चयो डॉक्टर बलोच खे तव्हां कढो, छाकाणि जो हू तव्हांजी जेका पीपुल्स पार्टी आहे तंहिंजे शागिर्दनि खे अॻिते अचण कोन ॾींदो। हालांकि मुंहिंजो को ख़्यालु कोन हो, हुते GSM जा छोकिरा हुआ, पीपुल्स पार्टी नई ठही, हू ॿिन्ही खे जुदा जुदा ख़िताब कयो। मुंहिंजो मुंहिंजा तव्हीं बचायो बाबा ॿई ॼणा, पर तव्हां गॾिजी कमु करियो, हर को पंहिंजो पंहिंजो कमु ज़ोर शोर सां करे, रुगो पाण में विढ़ो न, ॿी तव्हांखे हर क़िस्म जी इजाज़त। मुंहिंजे लाइ मुंहिंजूं न त 2 अखियूं आहियो, GSM जो होॾो, पीपुल्स पार्टी जो होॾो, पर पीपुल्स पार्टी जा छोकिरा जेका से तन सम्झो त हाणे असां हुकूमत जे ज़ोर ते असां ज़बरदस्ती कयूं। मूं चयो ज़बरदस्ती तव्हांखे कान करणु ॾींदुसि, पर तंहिं हूंदे बि एतिरो थियो जॾहिं इलेक्शन मूं कराई, जेका इलेक्शन थींदी त मारामारी थींदी, मूं अॻु चयो न त खून थी विया, छोकिरा क़तल थी विया। पर मुंहिंजे वक़्त में उहा इलेक्शन जेका थी आर्ट्स फैकल्टी जेका आहे, मूं चयो आहे आर्ट्स फैकल्टी जो उतरियों पासो आहे फिराणी जी पार्टी जी, ऐं ॾखिणियों पासो आहे फिराणी जी। जंहिंसे असां दौर दरबार वॼाईंदासीं ठीकु आहे, हीउ दंगायो, पोरियां दौर शरणायूं हीउ वॼायो, परियां दौर ऐं शरणायूं हू वॼाईंदा, पाण में झगड़ो न थींदो। मूंखे फ़ोन कयो पंहिंजो चीफ मिनिस्टर जतोई साहिबु, कहिड़ो हाल आहे, मूंखे रिपोर्टूं, मुंहिंजो रिपोर्टूं ठीकु आहिनि, सभु कमु ठीकु थींदो, इलेक्शन थींदी। डिप्टी कमिश्नर खे मोकिले दादू वारे खे त मुंहिंजी ॾिसी आहे, हू अचे त शरणायूं पियूं वञनि होॾां बि होॾां बि, हुन रिपोर्ट कईसीं त शरणायूं पियूं वञनि, 2 शादियूं लॻियूं पियूं आहिनि, कंहिंजो जहिड़ो कोन्हे, बहितरीनु इलेक्शन थी, पर खटी GSM वारा हुआ, पीपुल्स पार्टी वारनि कान खटी। तंहिंजे करे भुटे साहिब खे विहारियऊं त डॉक्टर बलोच खे कढो, पर हुन मूंखे इज़त आबरू सां भुटे साहिब सॾे सुठी जाइ ॾिनी फेडरल गवर्नमेंट में, ऐं मूंखे पाण पीरज़ादे साहिब खे मोकिलियईं त डॉक्टर बलोच खे मुंहिंजा सलाम वञी चओ, मुंहिंजी हुन सां अॻु में बि कुझु अलॻि सलॻ हुई त तूं हिते असां वटि अची कमु कर, जो असांखे यूनिवर्सिटी कंहिं ॿिए नमूने सां। पोइ बहरहाल ॿियो वाइस चांसलर रहंदमि, ऐं आउं हितां रवानो थियुसि। हालांकि मुंहिंजो अञा मुदो 4 साल हो, मूं 2.5-3 साल बसि पूरा कया। असांजी जेका
असीं हाणे त शुरू करियूं वरी ॻाल्हि खे जी पंहिंजो हिते हैदराबाद रहण जे ज़माने में तव्हां केतिरनि सक़ाफ़ती अदबी ॻाल्हियुनि सां मुलविस हुया पंहिंजो तालुक़ु हो तव्हांजो हिकिड़ो त बिटशा कल्चरल सेंटर जे सेक्रेटरी हो ऑनरी सेक्रेटरी हो मेहरान आर्ट्स काउंसिल ठाहियो तव्हां सिंध म्यूज़ियम हुयो हाणे इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से थोरो असांखे ॿुधायो